दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। SHO ए सेक्शन कुर्बान कमराणी खे इरीगेशन कॉलोनी में ॾोहारियुनि जी मौजूदगी जो खुफ़िया इतला मिलण ते ई SHO पुलिस अटाला साण करे इरीगेशन कॉलोनी में दाख़िल थियासूं त हथियारबंदनि पुलिस मथां सिधी फायरिंग शुरू करे छॾी। हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में ASI शम्स कुरैशी ऐं पुलिस एहलकार शफीक अहमद लुंड खे ॼंघुनि में गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी पुलिस ऑफिसर ऐं पुलिस एहलकार खे फौरी न्यू DHQ लम्स इस्पताल आंदो वियो। हथियारबंदनि जी फायरिंग पुलिस एहलकार ज़ख़्मी थियण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास कॉलोनी में मौजूदा रहवासियुनि में भाॼ पइजी वई। कॉलोनी मैदान जंग बणिजी वियो। हर तरफ़ अफ़रा तफ़री फैलिजी वई। हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। वाक़े जो SSP दादू रिटायर्ड कैप्टन अमीर सऊद मक्सी नोटिस वठंदे इलाइक़े में सर्च ऑपरेशन जो हुकुम जारी करे छॾिया। ज़ख़्मी पुलिस एहलकार शफीक अहमद लुंड जो चवण हो त इरीगेशन कॉलोनी मां SHO खे इतला मिलियो त कॉलोनी हलाए हंगामो थी वियो आहे। इतला ते वाक़े वारे हंधि पहुतासीं त नादिर जमाली नाले शख़्स पुलिस मथां हमलो करे सिधी फायरिंग कई, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो आहे।